अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। कयूं था ख़बरनि ख़बर शामिल कयूं पिया तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मलाजी। सारियालो फसल लहण सां वापारियुनि हिकु हटी क़ाइमु करे सारियुनि जो अघु 2600 रुपया करे छॾियो आहे। मॉइस्चर जी आड़ में नाजाइज़ कटौतियूं करण ते आबादकारनि जो मेन हैदराबाद बदीन रोड यूसी लखी एट मीरवा जी ऑफिस अॻियां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। सवें आबादकारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आबादकारनि हाजी गोहराम खान चांडियो, गुल मोहम्मद अहमान, हाजी दीन मोहम्मद लाशारी, हाजी गुलाम रसूल चांडियो, इमदाद लाशारी, वज़ीर लाशारी, मोहम्मद हनीफ़ जुनेजो, शहजाद गडाई, खमीसो तेबो ऐं ॿिए आबादकार एहतिजाज कंदे चयो त सारियुनि जी फसल लहण सां राइस मिल मालिकनि ऐं वापारियुनि हिकु हटी क़ाइमु करे सारियुनि जो अघु हथरादू किराए छॾियो आहे। जॾहिं त सारियाली फसल जी पोखाई ते असांजा वॾा ख़र्च थियनि था। ॿिज भाण दवाऊं महांगियूं मिलियूं आहिनि ऐं सारियुनि जो फसल लहण शर्त वापारियुनि पाण मुरादो रेट मुक़ररु करे छॾियो आहे। जॾहिं त जनरल मार्केट में चांवर जो रेट वधी वियो आहे। असां आबादकारनि खे सारियुनि जो रेट नथो मिले, न वरी असिस्टेंट कमिश्नर तलार ऐं टनो गुलाम हैदर डिप्टी कमिश्नर बदीन ऐं टनो मोहम्मद खान नोटिस वठण लाइ तयार न आहिनि। असांजो ही ज़रई मुल्क आहे ऐं असांजी ज़राअत खे हथ सां तबाह कयो पियो वञे। असां मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, ज़राअत जे वज़ीर आला क़यादत ऐं ज़राअत खाते जे आला ऑफिसरनि खां त नोटिस वठी सारियुनि जो रेट 4000 रुपया मुक़ररु कयो वञे ऐं ज़राअत खे तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।